दोस्तों हूँ तो सिंध समूरी सूंह है पर इन वक्त असां मौजूद आहियूं उमरकोट ज़िले में उमरकोट का छोर रोड ते हिते हिकिड़ो बहितरीन सिंध सकाफ़ती नाले सां हिकिड़ो रेस्टोरेंट क़ाइमु कयो वियो आहे। काफ़ी परे परे जा माण्हू जेके आहिनि उहे हिते ही नज़ारो ॾिसणु अचनि था। ही जेको शाहकार जेको हुनुर आहे इहो ॾिसणु अचनि था। ही जेको रेस्टोरेंट ठाहियो वियो आहे ही सिर्फ़ु हिकिड़े बांस सां ठाहियो वियो आहे ऐं हिन में किथे बि सिर सीमट या सरियो जेको आहे उनजो इस्तेमालु नाहे कयो वियो, बल्कि सिर्फ़ु जेको बांस आहे उनखे हिते इस्तेमालु कयो वियो आहे। हिन में बांस खे चीरे किथे 2 हिसा या किथे 4 हिसा करे बांस जूं जेके काठियूं आहिनि उन्हनि मंझां हीउ रेस्टोरेंट ठाहियो वियो आहे। हूअं त कुदरती हिसाब सां सिंध समूरी सूंह आहे, पर सिंध धरतीअ ते अहिड़ा कारीगर अॼु बि मौजूद आहिनि जेके हिन जदीद दौर में बि पंहिंजे शाहकार हुनर सां सिंध जी क़दीमी सकाफ़त खे अॼु बि बरक़रार रखियो अचनि, जंहिंजो मिसाल उमरकोट वेझो छोर रोड ते क़ाइमु बांस सां ठहियल ही सकाफ़ती रेस्टोरेंट बि आहे। कारीगर पारां मज़बूत ऐं डिघनि बांसनि खे चीरे वॾी महारत सां हिकु मंज़िल रेस्टोरेंट तयारु करे इलाइक़े वासियुनि तोड़े ॿाहिरि जे माण्हुनि जो ध्यानु छिकराए छॾियो आहे। तमामु बहितरीन होटल आहे ऐं माण्हुनि लाइ तमामु सुठो तफ़रीह जी जॻह आहे ऐं सॼो जेको आहे बांसनि ते ठहियलु आहे। इहो होटल न बिल्कुलु ही जेको आहे सॼो मुकमिल बांस सां ठहियलु आहे। हिन में को बि सिर या सीमेंट वग़ैरह न आहे। कारीगरनि जी हिकिड़ी महारत आहे, कारीगरी आहे जेको तमामु सुठे नमूने सां जेको आहे मज़बूत बांस सां तमामु बहितरीन नमूने सां ठाहियो आहे। तक़रीबन हिन टाइप जो बांसनि ते ठहियलु वाहिदी होटल आहे पूरे ज़िले उमरकोट जे अंदरि। खाधो बि तमामु सुठो मयारी आहे ऐं उन खां पोइ जेको हिन होटल जी जेका सूंह आहे उन खां मुतासिर थी वधीक माण्हू अचनि। सकाफ़ती होटल ते न रुगो मक़ामी या ॿाहिरि जा शौक़ीन माण्हू अचनि था, पर होटल जी सूंह ॾिसी डाइवर तबिके जा मुसाफ़िर बि चवनि था असुलु झूलेलाल लॻो पियो आहे। हिते चांहि पीए जेको निकिरंदो सफ़ा सुकून सां वेंदो, असांखे ई महसूसु लॻो पियो झूलेलाल ॾिसण में पियो अचे। रुगो झूलेलाल ॾिसण में अचे पियो या हिते खाधो वग़ैरह बि मयारी आहे? हा, खाधो ईअं आहे जहिड़ो मिपुर ख़ासि आहे पंहिंजो, पर जहिड़ो कर ईअं सम्झ निज़ाम भलो आहे, तमामु सुहिणो ज़िले उमरकोट जे हिसाब खां न तमामु जहिड़ो शहर जा होटल उन्हनि खां ॿाहिरि निकिरे जीअं हे अची वञे थो जहिड़ो स्टाफ आहे हिते जो अलाए छा आहे। असांखां हुतां ढोनारे जा आहियूं, जीअं हिते असांजी गाॾी आहे संधी आहे कुटी खणे ईंदा आहियूं पोइ खणे ईंदा आहियूं, अहिड़े हिसाब खां ज़िले उमरकोट में होटल फर्स्ट क्लास लॻो झूलेलाल लॻो पियो आहे। झूलेलाल जो मक़सदु ईअं आहे त हिन होटल में असांखे अचण खां रहमत अला जी हूंदी आहे, सम्झी न, अहिड़े हिसाब खां रहमत ॾिसण में अचे पई, झूलेलाल ॾिसण में पियो अचे। सकाफ़ती रेस्टोरेंट ते चांहि, कोल्ड ड्रिंक, लस्सी समेत आम खाधनि सां गॾु सकाफ़ती खाधा जंहिंमें सङर, थरी चिबिड़, खुंबी, मरीड़ो, साग, ॾौरा पिणु तयारु कया वञनि था। हिते पंहिंजा पाकिस्तानी खाधा, चाइनीज़, ॿियो जेको वैष्णो में हूंदा आहिनि, इंडियन जेके वैष्णो हूंदा आहिनि, पालक पनीर थियो, दाल माखणियूं थियूं, छोला थिया, सब्जियूं थियूं, इहे तयारु कया वेंदा आहिनि। थरी फूड जेको आहे टोटल हिते माना तयारु कयो वेंदो अवेलेबल सीज़न जे हिसाब सां। थरी मरीड़ो रायतो जेको सीज़न जे हिसाब सां हूंदो आहे, जेके सब्जियूं ताज़ियूं ईंदियूं आहिनि वञनि वञा तयारु थींदियूं आहिनि। मेवो थियो, काचरी थी, सिंगरी थी, मरीड़ो रायतो थियो, सम्झी खुंबी थी, ब्राउन ॿियूं कढ़ाइयूं हुनजे अंदरि अजीब आइटम हूंदा आहिनि जेके सिंधी तरीक़े सां तयारु थींदा। होटल मालिक एजाज़ अली असां सां मौजूदु आहे। एजाज़ अली, केतिरे टाइम खां इहो होटल तव्हांजो हले पियो? साईं असां हफ़्तो खनि थी वियो स्टार्ट कए खे। केतिरी लागत सां ठाहियो पियो आहे? असुलु हिन जो मालिक तव्हां आहियो या न? असां त रेंट ते खयो आहे, बाक़ी मालिक जेको आहे प्रताप जाट आहे, पासे में पंप आहे, इन ठारायो आहे। लागत हिन जी लाड़काणे खां आया हुआ मल्हा आहिनि कारीगर, 8-9 महीननि जो कमु हलियो, तक़रीबन 60 लाख रुपया खाई वियो आहे। घणनि ॾींहंनि में तामीर थियो? तक़रीबन 8-9 महीना लॻी विया। वॾे में वॾी ख़ासियत कहिड़ी आहे हिन होटल जी जेको माण्हुनि खे कशिश थिए थी? बसि अहिड़ी का होटल तव्हां ॾिसो हिते तव्हांखे मुश्किल मिले ऐं खुलियो माहौल लॻो पियो आहे। अॻियां शाम जे टाइम तक़रीबन वॾी रौनक हूंदी आहे हिते
ऐं हींअर बि तव्हां ॾिसो रौनक लॻी पई आहे। उन खां अलावा जेको नई शइ आहे हिते पाण वटि, उन जे करे माण्हू जाम ॾिसणु ईंदा आहिनि, सेल्फियूं कढंदा आहिनि, वीडियो भरींदा आहिनि, इंजॉय कंदा आहिनि। मक़ामी माण्हू अचनि था, उन खां अलावा ॿाहिरि जा माण्हू बि अचनि था। जी हा, बिल्कुलु ॿाहिरि जा माण्हू जाम अचनि था। मीरपुर ख़ासि थी वई, छौर थी वियो, हेॾां थर खां जाम अचनि था, सलामकोट, मिठी, उमरकोट शहर जा, ढोरनारे खां बि अचनि था, जाम माण्हू अचनि था ॿाहिरि जा। अच्छा, को फैमिली वग़ैरह जेकॾहिं हिते तरसे? पासे में लान आहे। जी हा, उहो बि काठ जो ठहियलु आहे, बहितरीनु ठहियलु आहे। वधीक कहिड़ी डिश इस्तेमालु कई वञे? कढ़ाई इस्तेमालु कई वञे थी, ॿकर जी, मुर्गी जी। जी हा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जिते कारोबार लाइ किरोड़े रुपयनि जे लागत सां बिल्डिंगूं क़ाइमु कयूं वञनि थियूं, उते हिन रीति बि कारोबार करे सघिजे थो, जंहिं सां सिंध जी क़दीमी सक़ाफ़त बि उजागर थिए थी। कैमरामैन अज़ीज़ हालेपोटो सां गॾु असद शाह खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।